अस्सलाम वालेकुम। मां अची वई आहियां लाइव हिकिड़े नए क्राफ्ट जी वीडियो सां गॾु ऐं हिकिड़े नए रिसाइक्लिंग प्रोजेक्ट सां गॾु। ऐं जीअं त मुंहिंजो प्रॉमिस हुयो त असां मुख़्तलिफ़ शयुनि खे रिसाइकिल कंदासीं। जेके असांजे घर में कचिरो कबाड़ो टीन दॿा जमा था थियनि, असां उन्हनि खे कन्वर्ट कंदासीं कंहिं न कंहिं ख़ूबसूरत यूज़फुल शइ में, कंहिं डेकोरेशन पीस में। सो इहो सिलसिलो मुंहिंजो जारी आहे। मां काफ़ी सारी वीडियोज़ शेयर करे चुकी आहियां ऐं इहो अञा ताईं इहो सिलसिलो हलंदो। काफ़ी शयूं आहिनि मूं वटि, काफ़ी सारा आइडियाज़ आहिनि जेके मां चाहियां थी तव्हां सां मां शेयर कयां। सो अॼु असां टीन जा दॿा कंदासीं यूज़। ॾिसो, अहिड़ा टिन जा जेके केन आहिनि इहे असांजे घरनि में ईंदा था रहनि, ठीकु आहे। कंहिं फ्रूट में, कंहिं रीज़न खां, कंहिं ॿारनि जे खीर जा दॿा आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं असां वठंदा था रहूं जेके असांखे टिन में पैक थियल मिलनि थियूं। मोस्टली असांजे घर में त जेको ईंदो आहे घणो करे उहो हूंदो आहे टिन वारो फ्रूट, मिक्स फ्रूट जा जेके टिन हूंदा आहिनि, मोस्टली उहो ई ईंदो आहे। नंढा वॾा हर साइज़ में, के शैलो साइज़ में बि हूंदा आहिनि, के डिघा हूंदा आहिनि, के सना हूंदा आहिनि। सो मां अॼु 3 टिन यूज़ कया आहिनि। पर ॾिसो, कॾहिं कॾहिं टिन अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंखे हीअ किनारी ठहियलु हूंदी आहे, ठीकु आहे। हीअ जीअं खीर जो दॿो आहे हिकिड़ो, त हीअ किनारी कटे छॾिणी हूंदी। पोइ जॾहिं असां अहिड़े क़िस्म जो टिन यूज़ कंदासीं त हीअ किनारी टिन ओपनर सां, टिन कटर सां असां हीअ कटे छॾींदासीं। पर अॼु असां हीअ दॿो नथा यूज़ कयूं। हीअ मूं मिसाल जे तौर ते ॾेखारियो आहे त अहिड़े टाइप जा बि दॿा घरनि में ईंदा आहिनि। त हीअ कचिरो न आहे, हीअ हिकिड़ी तमामु यूज़फुल शइ आहे। हिन खे बि असां नेक्स्ट टाइम कंहिं पंहिंजे प्रोजेक्ट लाइ यूज़ कंदासीं। अॼु मां जेके खया आहिनि 3 टिन खया आहिनि। हीअ 3 डिफरेंट साइज़ जा टिन, ऐं इन्हनि खे मां ऑलरेडी पेंट करे चुकी आहियां। छो त अगरि मां हीअ तव्हांजे साम्हूं पेंट कयां त पोइ मां कमु न करे सघंदा, हिननि खे सुकण में टाइम लॻंदो आहे। त लाइव वीडियो में असां एतिरो टाइम नथा ॾेई सघूं, इन करे मां हिननि खे 3 डिफरेंट शेड्स में जेको आहे मां पेंट करे चुकी आहियां। ऐं अंदरां बि मां हिननि खे हल्को हिकिड़ो वाइट जो लेयर पेंट करे छॾियो आहे। सो हीअ जेके टिन आहिनि हिननि खे पेंट करण खां पोइ मां सुकाए चुकी आहियां प्रॉपरली। पेंट मां छा सां कयो आहे, हीअ आहिनि एक्रिलिक पेंट्स, डिफरेंट कंपनीज़ जा मिलनि था। हिननि जा नंढा वॾा ट्यूब्स अवेलेबल आहिनि, पंहिंजे हिसाब सां वठिजे। ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो मटीरियल आहे, हिनजी ॾाढी बहितरीनु फिनिशिंग आहे। ऐं हीअ 3 शेड जेके पेंट जा ॾिसो था, इहे मूं पाण ठाहिया आहिनि। त क्रिएट करे सघिबा आहिनि। तव्हां डिफरेंट शेड्स मिलाए उनजो तजुर्बो कंदा रहो, तव्हां वटि पाण सुहिणा सुहिणा कलर्स जेके अची वेंदा। मूंखे हीअ पिया वणनि त इहे मूं खया आहिनि। सो हिननि टिनी केन्स खे मां पेंट करे सुकाए चुकी आहियां। हाणे असां हिन खे कंदासीं डेकोरेट। ऐं उनखां अलावा ॿी ॻाल्हि त हीअ जेको असांजो पूरो प्रोजेक्ट आहे इहो अॼु में कंप्लीट न थींदो। हीअ टिन असां अॼु में कंप्लीट कंदासीं ऐं उनखां पोइ हिनजी जेका बेस आहे उहा वरी असां सुभाणे ठाहींदासीं। छो त टाइम इलाही लॻंदो, हिकु ॾींहं में, हिकु दफ़े में, हिकिड़ी सिटिंग में पॉसिबल न आहे। ऐं मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां पहिरियों बि ही कलरफुल सूतलियूं, ठीकु आहे। सूतली जेका आहे मार्केट में हर कलर में मिले थी, ऐं मां पंहिंजे हिन प्रोजेक्ट लाइ चूज़ कई आहे हीअ सूतली ग्रीन। छो त ॾिसो था हीअ हिननि मुंहिंजे 3 कलर्स सां ॾाढी सुठी थी लॻी। सो असां सभिनी खां पहिरियों त हीअ जेके असांजा टिन आहिनि हिननि जो मथियों हिसो असां थोरो, जेतिरो ही प्लेन ॾिसो था, हिन में हिकिड़ियूं त पाणी टिन में जेके लकीरूं आहिनि, हिकिड़ो हितो सिधो प्लेन हिसो आहे। त हिन प्लेन हिसे खे असां ग्लू हणी कंदासीं हिन ग्रीन कलर जी सूतलीअ सां कवर। हाणे तव्हां हिननि टिन्स ते पंहिंजी पसंदि जो कोई बि शेड पेंट करे सघो था। तव्हां हिन खे रैप करण लाइ कोई बि डोरी, कोई बि लेस, रिबिन, सूतली कहिड़े बि कलर जी, चाहे उहा नेचुरल हुजे तॾहिं बि ठीकु आहे, तव्हां उहा बि यूज़ करे सघो था। सो मां हिन ते कंदमि इहा सूतली यूज़ ग्रीन कलर जी। सो हिन जे एतिरे हिसे में असां ग्लू हणंदासीं। हिन में मुंहिंजे ख़्याल में त 4 वकड़ त ईंदा, एतिरो स्पेस आहे। सूतली असांजी सन्ही आहे कुझु, त हिन में असांजा 4 वकड़, 4 राउंड हिन ते अची वेंदा। सो असां हिन खे वेढ़ण कयूं था शुरू। ऐं प्लीज़ ॿुधाइजो, कमेंट तव्हांजा अचनि पिया। नाज़ फरहा, समीर अनवर, तस्नीम भुट्टो, मोस्ट वेलकम सभिनीनि खे। ऐं मां तव्हांजा कमेंट्स हिन महिल पढ़ी न सघंदमि छो त मां कमु थी कयां। मुंहिंजो ध्यानु जेको आहे न सॼो पंहिंजे हिन कम जे तरफ़ आहे। सो ही पेंट, एक्रिलिक पेंट करण खां पोइ प्रॉपरली सुकाए छॾियो आहे। ऐं उन खां पोइ असां हिन जे मथे हिसे ते सिर्फ़ु डोरी था वेढ़ियूं, ठीकु आहे। ऐं हीअ जॾहिं कंप्लीट थींदो, हीअ असां ठाहियूं था वरी हिकु दफ़ो डेस्क ऑर्गेनाइज़र, राइटिंग टेबल ते रखी सघूं था ऐं पंहिंजी ड्रेसिंग टेबल ते रखी सघूं था। जंहिं हंधि चाहियो तव्हांजी मर्ज़ी आहे, पंहिंजी सिलाई जे टेबल लाइ इस्तेमालु कयो त तव्हां आराम सां करे सघंदव। सो ही
हिन में जेको मथियों प्लेन पट्टी आहे हिन टिन में उनखे पूरीअ खे असां करे वेंदासीं हिन साए रंग जी सूतलीअ सां रैप। सो ही थी वियो आहे। ठीकु आहे, हिन खां वधीक नथा कयूं। हिनखे टिनी खे असांखे ईअं ई रैप करिणो आहे। सो इन ई करे मां सिर्फ़ु पेंट जेको पहिरियों खां करे सुकाए रखियो त जीअं असांजो टाइम न लॻे, न त तमामु घणो टाइम लॻंदो। ज़ाहिर आहे पेंट कंदासीं केॾी महिल सुकंदो जो असां हिनखे पोइ वरी मथां डेकोरेट कंदासीं। सो हिनखे पहिरियों टिनी खे मां मथां थी हणी वञा। हिन जो अपर साइड जेको आहे मां उहो सिर्फ़ु रैप कंदमि, पोइ ॾिसूं था अॻियां। छो त ही को फिक्स रूल न हूंदो आहे, थोरो थोरो करे ॾिसो, हा हीअं वधीक सुठो थो लॻे, अच्छा अञा हीअं कंदमि त हीअं सुठो लॻंदो। त इहे आइडियाज़ जेके हूंदा आहिनि न एंड टाइम ते बि ईंदा वेंदा आहिनि। ऐं अॼु मां सोचियो आहे त इहा कोशिशि ज़रूरु कंदमि त बिल्कुलु एंड में हिन वीडियो जे मां तव्हांजे कुझु सवालनि जा जवाब ॾेई सघां, तव्हांजा कमेंट्स पढ़ां। सो इहो वेट कजो, ठीकु आहे। ऐं हीअ ॾाढी सफ़ाई सां ॾाढो क्लोज़ वेझो वेझो करे असांखे ही हिन ते हणिणो आहे। ऐं ॾिसंदो त हीअ केॾी हिकिड़ी प्यारी केॾी ख़ूबसूरत हिकिड़ी शइ ठही पवंदी। सिंपल हीअ ॾोरी आहे, सूतली आहे मूं वटि। तव्हां चाहियो त उन या का बि रंगीन ॾोरी, बाज़ार में खोड़ क़िस्मनि जूं ॾोरियूं मिलनि थियूं, तव्हां वठी था सघो। जेका चाहियो सूतली बि मिले थी, उहा वठो त वधीक बहितर आहे। छो त हिन जो रिज़ल्ट ॾाढो ज़बरदस्त आहे न। हिन में जेको आहे चिंबड़ण में, जीअं मां पहिरियों बि चयो त हीअ ॾाढी आसान हूंदी आहे, ॾाढी सवली हूंदी आहे। छो त हिन में भुज आहिनि, रुआ जंहिंखे चयो था उर्दू में, सिंधीअ में त भुज ई चवंदासीं असां। सो ही कलर्स जा शेड, पर्पल कॾहिं बि न मिलंदो आहे हिननि में, इहो मां पाण ठाहियो आहे। पिंक बि न हूंदो आहे। ऐं इहो जेको पीच कलर मूं ठाहियो आहे, इहे सभु कलर्स मां पाण ठाहिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पिंक तव्हांखे ख़बर आहे वाइट ऐं रेड मिलाइबो त पिंक ठहंदो। पीच जेको आहे ऑरेंज में वाइट मिलाइबो त पीच ठहंदो। ऐं पर्पल जेको आहे ही डार्क ब्लू ऐं रेड थोरो थोरो मिलाइबो ऐं पोइ उन में उन जो शेड ठाहिण जे लाइ वाइट मिलाइबो। अगरि तव्हांखे डार्क खपे त वाइट न मिलायो, अगरि लाइट खपे त पोइ वाइट मिलायो। त मूं ही ब्लू ऐं रेड खे मिलाए पर्पल ठाहियो आहे ऐं पोइ मां हिन में थोरो वाइट मिलायो त जीअं उहो लाइट कलर मूंखे खपे पियो, डार्क कलर न पियो खपे। त उहो पंहिंजी मर्ज़ी आहे त तव्हां कहिड़े क़िस्म जो हिन में शेड तव्हांखे खपे, उन हिसाब सां हिन में वाइट मिलाइबो आहे। हीउ ॾाढो इंट्रस्टिंग कमु आहे मुंहिंजे लाइ। त यकीन कयो मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट आहे इहो रिसाइक्लिंग। मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां जॾहिं उछलाइण वारियूं शयूं, कचिरे में वञण वारियूं शयूं ऐं मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी थोरी महिनत सां कोई हिकिड़ो सुहिणो रूप वठी अचनि त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो ही टई थी विया आहिनि रैप। हुननि जो मथियों हिसो जेतिरो मां चाहियां पई त थोरो हिननि जो मां डिज़ाइन कयां या सजायां, उहो मां करे वरितो आहे। ठीकु आहे। सो ही असांजा टे जेके टिन आहिनि, इहे जॾहिं असां फाइनली जिते बि रखंदासीं असां गॾु रखंदासीं। ऐं हिननि खे अञा फ्रंट खे थोरो सजाइणो आहे। ऐं जीअं त मां चयो त हीअ अॼु में पूरो न थींदो, हिन जो सेकेंड पार्ट जेको आहे उहो मां सुभाणे ठाहींदमि। छो त हिन जो सेकेंड पार्ट ठहंदो हिन जी ट्रे, हिन जी हिकिड़ी ट्रे ठहंदी। उन में ट्रे में ही असां जेके टई असांजा दॿा आहिनि उहे रखंदासीं। उहा उन सां हिन में हिकु त ख़ूबसूरती बि ॾाढी ईंदी ऐं हिननि खे ऑर्गेनाइज़ करण में आसानु थींदो। सो हाणे हिन जो असां ऑर्गेनाइज़ेशन जो कयूं था अॻिलो मरहलो शुरू। उन में मां थोरो ॿिए क़िस्म जो ग्रीन जेको आहे खणंदमि। हीउ थोरो डिफरेंट आहे ऐं हिन में ही ग्रीन थी खणां मां डार्क। छो त फाइनली जेका हिन जी मां ट्रे ठाहींदमि न, उहा बि ग्रीन में ई ठाहींदमि। त हिन मां ठाहींदमि नंढा नंढा बोज़ सूतली जा, टोटल ट्रे। मां ट्रे टिन आहिनि, ट्रे केन आहिनि, त मां ट्रे बोज़ हिन जा ठाहींदमि। हीउ बो ठाहिणु ॾाढो आसानु आहे, जीअं जूते जी लेस ॿधिबी आहे उअं ई। ठीकु आहे। सो हीअ बो रेडी आहे। इहे मूंखे ट्रे खपनि, छो त मां वटि ट्रे आहिनि टोटल दॿा। सभिनी जे मथां मूंखे हिकिड़ो हिकिड़ो इहो हणिणो आहे। ऐं प्लीज़ ॿुधाइजो ज़रूरु त तव्हां मुंहिंजी वीडियोज़ खे इंजॉय कयो था या नथा कयो। ऐं थैंक यू सो मच तस्नीम, मूंखे नज़र आयो आहे त तव्हां शेयर कई आहे वीडियो। सो तव्हां सभिनीनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, दरख़्वास्त आहे, रिक्वेस्ट आहे त मुंहिंजी हिन लाइव खे बि शेयर कयो। उनखां पोइ बि अगरि केरु ॾिसंदो त उहो बि हिनखे शेयर करे। सिंधीअ में अहिड़ो कमु कोई कोन पियो करे, त मां चाहियां थी त तव्हां प्रमोट कयो मुंहिंजे हिन पेज खे। मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त अलाह साईं जो जेको बि ॾिनो आहे मूं वटि इल्मु ऐं हुनुरु, त उहो मां माण्हुनि सां
शेयर कयां त हे सिलसिलो उन जी कड़ी आहे, मुंहिंजे उन ख़्वाहिश जी पूराई आई आहे। ठीकु आहे। सो ही 3 मां डिफरेंट बो ठाहिया आहिनि ऐं इन्हनि सां गॾु मूंखे खपंदा 3 बटण। ही मल्टी कलर बटण आहिनि। ग्रीन सां त सभु सूट कंदा, पर असां बटण अहिड़ो खणंदासीं जेके असांजे हिन दॿे वारे कलर्स ते बि सूट कनि। पर्पल ते पर्पल त कोन हणिबो, ठीकु आहे। सो असां हिननि में कंट्रास्ट में हणंदासीं। पर्पल ते हिकिड़े खे मां ऑरेंज थी हणां ऐं पिंक ते जेको आहे असां हिकिड़ो ॿियो बि येलो हूंदो डार्क, हा पर्पल ते ऑरेंज अची वियो, पिंक ते हणूं था येलो हिन ग्रीन सां, ऐं हिन पीच ते असां हणूं रेड या मरून, हे वधीक सूट कंदो, ठीकु आहे। सो हे मरून था हणूं। 3 बटण ऐं हिकु नंढो बटण बि हुजणु खपे, दिलि थी चए, ठीकु आहे। ऑरेंज सां नंढो ऑरेंज, अगरि मूंखे टिनी सां मिली वञनि अलाह करे। हा येलो सां येलो बि अची वियो ऐं वाओ, मां ॾाढी ख़ुशकिस्मत आहियां हिन महिल न अलहमदिल्ला सभई महिल। सो ग़लति दॿे में विझी वियमि, ठीकु आहे। सो हे मूंखे हिन बरनी में विझणा आहिनि। सो ॿ बटण, हिकिड़ो वॾी साइज़ जो आहे ऐं हिकिड़ो मीडियम साइज़ जो आहे। छो त हिन में नंढी साइज़ में, सफ़ा नंढी साइज़ में मूं वटि मैचिंग बटण न आहिनि। सो ॾिसजो हाणे असां हिकिड़ो बो हिननि ते हणंदासीं। हिननि में हिकिड़ी शइ आहे, 3 में हिकिड़ो हीअ ॻंढि टाइप काई शइ आहे, छो त हिते स्टिकर जेको हुयो न इहो हितां प्रॉपर साफ़ न पियो थिए, त कोशिशि करे इहो हिन जो जेको रफ हिसो आहे उनखे असांखे पोयां करिणो आहे, ठीकु आहे। सो हाणे हिनखे मां थोरी ग्लू हई आहे, हिन जे मथां मां बो चिंबड़ायो आहे, ठीकु आहे। बो जे मथां ई बटण चिंबड़ाइणो आहे, पर पहिरियों असां ही बोज़ हणी वठूं, छो त ही चिंबड़ण में थोरो टाइम त खणंदा। सो 3 दॿनि में असांखे इहो ख़्यालु रखिणो आहे त जेको हिन जो स्टिकर वारो ॻंढि टाइप काई बि जाइ आहे त उनखे असां पोयां करे छॾियूं त जीअं अॻियां नज़र न अचे। जेको बि रफ हमेशह किनारो हुजे या ॻंढ वारी काई बि जाइ हुजे उनखे हमेशह पोयां करणु घुरिजे, यानी सुहिणो पासो साम्हूं हुजे। ऐं जेको बि रफ पासो आहे ज़ाहिर हाणे उनमें असांजो त कोई ग़लती न आहे, पर हाणे आहे त छा कयूं, त उनखे बैक साइड ते करे छॾिजे त जीअं असांजो जेको बि प्रोजेक्ट ठहे पियो उहो सुठो लॻे, ठीकु आहे। सो ही हिते चिंबड़े 2 मिंट वेट कंदासीं। बटण हिन जे मथां बिल्कुलु बि वञण जे लाइ तयारु न आहे, छो त इन जी ॻंढ आहे पूरी सुतलीअ जी। सो हिनखे बटण खे मां हणां थी हिन जे हेठि विच ते, कोई हर्ज न आहे। हिनखे थोरो छॾे ॾींदासीं त जीअं इहो प्रॉपर चिंबड़ी वञे। सुभाणे जेका असां हिन जी ट्रे ठाहींदासीं उहा ठाहींदासीं रदी पाठे मां, यानी जेको कार्टन्स ईंदा आहिनि सौदे में, उन में जेको दॿो हूंदो आहे सौदे वारो पाठे जो, उन मां असां हिन जी ट्रे ठाहींदासीं ऐं पोइ टोटल ओवरऑल तव्हां हिन जी ख़ूबसूरती ॾिसजो त कीअं थी लॻे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो बि मूंखे जवाबु ॾियो त छा तव्हां चाहींदो त उहा ट्रे बि हाणे ठहे, थोरो टाइम लॻंदो पर ठही वेंदी, छा ख़्यालु आहे? ठीकु आहे। सो अहिड़े क़िस्म जा दॿा जेके बि घर में अचनि, ही ज़बरदस्त हिकिड़ा ऑर्गेनाइज़र हिननि मां ठाहे था सघजनि। ही इलाही सारो सामान जेको आहे असांजो संभाले सघंदा। ऐं ही दॿा जेके आहिनि टई मां, ही वॾो विच में रखंदमि रिघो वारो, ऐं ही जेके 2 नंढा आहिनि इहे साइड खां रखंदमि। ऐं उहा ट्रे मूंखे ठाहिणी आहे हर हाल में, त जीअं इन में प्रॉपरली असां हिननि खे अरेंज करे सघूं, ठीकु आहे। ट्रे बि ठाहियूं, तस्नीम सुल्ताना चए थी ट्रे बि ठाहियूं, ओके ठीकु आहे। सो ही हिननि खे 2 मिंट छॾींदासीं असां, त जीअं हे हिन में बटण प्रॉपरली चिंबड़ी वञनि। ज़ाहिर आहे हिननि खे टाइम ॾियणो आहे असांखे। सो मां कोशिशि कयां थी त ट्रे बि हाणे ठाहियां, टाइम आहे मूं वटि एतिरो त अॼु पोइ हिन प्रोजेक्ट खे सुभाणे ताईं नथा छॾियूं। सो बसि सिर्फ़ु 1 मिंट वेट करिणो आहे त जीअं मां उहो पाठो खणी अचां उहो।
सो मां अची वियमि ही पाठो खणी हिननि टिनि खे कयूं था साइड ते त भली हे आराम सां सुकंदा रहनि ऐं अहिड़े क़िस्म जो कोई बि पाठो सौदे वारा न हुजनि रुगो ही बि हुजनि तॾहिं बि ठीकु आहे। ठीकु आहे। असां हिन में सभिनी खां पहिरियों त असांखे साइज़ खपंदी हुन ट्रे जी एतिरी जंहिंमें असांजा हे टई केन जेके आहिनि पूरा अची वञनि। सो हिकिड़े मिंट जे लाइ मां हिननि खे वापसि थी खणा। ॾिसो हिननि खे हिते रखंदासीं। ठीकु आहे। हीअ टई बिल्कुलु असांखे कीअं सेट करणा आहिनि उन हिसाब सां रखी हिन पासे ॾांहुं मां कढां थी लाइन हाफ सर्किल। ठीकु आहे। ऐं हेॾां बि ॾिसिजो त मां हाफ सर्किल लाइन कढंदमि हिन टिनि जे चौधारी। ठीकु आहे। हाणे हिननि खे हटायूं था। सो ही ॿ जेके आहिनि हाफ सर्किल तव्हां ॾिसी सघंदव कीअं। हा हीअं ॾिसो हिकिड़ो हिन पासे ॾांहुं हिकिड़ो हिन पासे ॾांहुं। इन साइज़ मां एतिरी रखी आहे जंहिंमें मुंहिंजा ही टई दॿा पूरा अची वञनि। सो हाणे हिननि ॿिन्ही लाइनुनि खे मिलाईंदासीं पाण में सिधी लाइन हिकिड़ी कंटिन्यू। असां जेके ॿ हाफ सर्किल कढिया दॿनि जे साइज़ सां उनखे असां पाण में मिलाईंदासीं त हिकिड़ी ओवल शेप असां वटि अची वियो। हाणे हिन ओवल शेप खे कटणो आहे पर लाइन खां थोरो ॿाहिरि, यानी ही त असां दॿनि जे हिसाब सां कयो त थोरी स्पेस त ॾींदासीं न त जीअं असां दॿनि खे आसानी सां कढी ऐं रखी सघूं। सो असां हिनखे कटियूं था थोरो लाइन खां ॿाहिरि। तमामु घणो न आहे छॾिणो। मां कटे करे तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं पाठो जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ पिज़्ज़ा जो हिकिड़ो पाठो आहे। अहिड़ी तरह तव्हां कंहिं बि अहिड़े सख़्तु दॿे जो पाठो खणी सघो था। ऐं हिन ट्रे खे थोरो थिक करण जे लाइ मज़बूत करण लाइ हीउ पाठो मां खणंदमि 2 पीसिस छो त हीउ सन्हो पाठो आहे। अगरि थुल्हो पाठो हुजे त पोइ भली हिकिड़ो बि हिन जो पीस काफ़ी आहे। ठीकु आहे। सो हिनखे मां प्रॉपरली कटे वठां ऐं पोइ उहो कटियल हिसो रखी वरी असां उन सां ॿियो वारो हिसो ट्रेस करे कटे वठंदासीं। बिल्कुलु मामूली मां हिनखे उन लाइन खां ॿाहिरि वधायो आहे। उहो बि तव्हां सां शेयर कयां थी। ही ॾिसो पिया ही लाइन खां केतिरो ॿाहिरि आहे, 0.5 सेंटीमीटर मुनो सेंटीमीटर। ठीकु आहे। सो ही हिकिड़ो ओवल पीस आहे असां वटि। इहो हिन ते रखी असां हाणे हिन जो सेम इन साइज़ जो ॿियो बि कटींदासीं। पोइ असां वटि इक्वल ॿ थींदा त इन्हनि ॿिन्ही खे असां ग्लू सां मिलाए छॾींदासीं। कोई सवाल हुजेव कमेंट में कुझु बि पुछिणो आहे तव्हां कमेंट करे वठो। मां जीअं ई हीअ वीडियो ठाहे वेंदमि त बाद में मां तव्हांजा कमेंट्स पढ़ी उन्हनि जा जवाब ज़रूरु ॾींदमि। सो हिन जी वरी कटिंग कयूं। हाणे हिनखे सेम लाइन ते कटिणो आहे छो त हे असां पहिरों वारो जेको पीस आहे उनखे रखी करे ट्रेस कयो आहे त उहो त वधियलु हुयो पहिरियों खां ई। त असां हे हुनजो इक्वली कटींदासीं, हिन में वधाईंदासीं न। ऐं 2 इन करे करणा आहिनि जो हीउ पाठो सन्हो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त हीउ पिज़्ज़ा जो बॉक्स जो जेको पाठो आहे मज़बूत आहे काफ़ी। थोरो टाइम लॻंदो पर प्रोजेक्ट पूरो थी वेंदो ऐं वाह जो लॻंदो। इहो मां पहिरियों खां ई गारंटी थी ॾियां तव्हांखे ऐं यकीनन तव्हां ॾिसंदो त उहो केॾो सुठो थो लॻे। सो हीउ पाठो बि असांखे कम में ईंदो। फ़िलहालु असां हे ॿ हिक ॿिए जे मथां रखी हिननि जे विच में ग्लू हणी हिनखे असां चिंबड़ाईंदासीं त जीअं हे ॻंढिजी वञनि। सो हणूं था हिन में पहिरियों ग्लू। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं ऐं मूंखे क्राफ्ट जा इहे कम करण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो तॾहिं अहिड़े क़िस्म जा ग्लू बि न मिलंदा हुआ। पोइ असां जेको आहे न अटे खे पचाए उनजी लई ठाहींदा हुआसीं। अटो कणिक जो पाणी में विझी इलाही पतरो करे पोइ उनखे पचाईंदा हुआसीं। पोइ उहा लई ठही वेंदी त असां लई यूज़ कंदा हुआसीं। सो अॼुकल्ह त मज़ो लॻो पियो आहे जहिड़ी ग्लू जहिड़ी टेप कुझु बि खपे थो उहा हर शइ असांखे ईज़िली अवेलेबल आहे। सो हिनखे मां हणी ग्लू हिकिड़े पासे खे ऐं उनखे ॿिए जे मथां रखियो आहे ऐं हाणे असां हिनखे चङी तरह सां फिक्स कंदासीं त जीअं ॿई हिकु थी वञनि। ठीकु आहे। उनखां पोइ असांखे कंटिन्यू हिकिड़ी पटी खपंदी जेका हिन जे चौधारी असां रैप कंदासीं हिन जी थोरी भित ठाहिण जे लाइ। सो भित ठाहिण जे लाइ इहो ई पटियूं जेके हिन मां निकितल आहिनि इनखे असां यूज़ था कयूं।
ठीकु आहे। हिन में ऑटोमेटिकली लाइनूं पाण ई आहिनि, उन लाइन ते प्रॉपर हिनखे कटिंग करे वञिणो आहे। ऐं जेकॾहिं ईअं सिधी सिधी कटिंग न करे सघो त तव्हां आराम सां स्केल खणी उन सां बि ट्रेस करे सघो था। सो ही फ़िलहालु त मां हेठि उछलाईंदी थी वञा, लाज़मी तुंहिंजी सफ़ाई करणी आहे। ठीकु आहे। सो हिन जी भित ठाहिण लाइ, हिन जो चौधारी वारो बॉर्डर ठाहिण जे लाइ असांखे ज़रूरी आहे त असां हिकिड़ी चौधारी जे लाइ पटी कटियूं सेम साइज़ जी, जेतिरी असां पहिरियों कटे चुका आहियूं, बिल्कुलु इक्वल आहे। जेको ईअं सिधो सिधो न कटे सघे उहो लाज़मी ट्रेस करे स्केल यूज़ कयो ऐं बिल्कुलु हुन सां परफेक्ट लाइन कढी ऐं पोइ तव्हां रखो। हिननि खे असांखे थोरो रोल करिणो पवंदो। एक्स्ट्रा सामान हटाइजे हितां। रोल ईअं कंदासीं, हीअ ॾिसो हीअं, छो त हिन सां छा आहे, जो असांजो जेको बेस आहे उहो ओवल शेप में आहे न, त हीअ सिधी सिधी पटी हुन सां थोरी मुश्किल लॻंदी, ऐं हीअ ईअं रोल थियल हूंदी, मुड़ियल हूंदी, त आसानी सां असां हुनखे पंहिंजे शेप जे हिसाब सां मोड़े सघंदासीं। सो हीअ तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोजेक्ट ठहण वारो आहे। मां इन करे थी इहो बार बार चवां त छो त मूंखे पाण खे ॾाढो थो वणे। तव्हां त पोइ ॿुधाईंदव मूंखे त इहो तव्हां कीअं थो लॻे। ठीकु आहे। ॾिसो हिनखे मां चङी तरह सां मोड़ियो आहे। सेम प्रोसेस हिन ते बि कंदासीं ऐं पोइ असां इहो ॾिसंदासीं त हिन असांजे पूरे शेप ते ई पूरो आहे या खुटे थो। ठीकु आहे। तो हिनखे बि मोड़े वठूं। हे सिंपल फोल्ड कंदा वञो। फोल्ड पूरो न आहे करिणो, बसि हल्को हल्को ईअं कर्व करिणो आहे हिनखे, त जीअं आसानी सां असांजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ हुन ते अची वञे। तमामु इंट्रस्टिंग कमु आहे। ऐं तव्हां यकीन कयो त मूं वटि रॉ मटीरियल जेको आहे, काठ कबाड़, पाठा, तीलियूं, काठियूं, पथर बे इंतिहा आहे। मां हमेशह जमा कंदी आहियां। रोड ते बि मूंखे अगरि को नज़र अची वञे न, अहिड़ी का शइ पियल आहे, को पथर पियल आहे, काठीअ जो को पीस पियल आहे, जेको मूंखे लॻे त वॾो आर्टिस्टिक टुकड़ो आहे, इन मां कुझु न कुझु ज़रूरु ठाहे वेंदमि, त मां उहो खणी वठंदी आहियां फ़ौरन। मूंखे इहो शर्मिंदगी न थींदी आहे त माण्हू छा चवंदा। मूंखे उन महिल माण्हू नज़र न ईंदा आहिनि। मूंखे पंहिंजे मतिलबु जी जॾहिं शइ नज़र ईंदी आहे त मां खणी वठंदी आहियां। कोई हद न हूंदो आहे हिन में। सो रज़िया फैसल, थैंक यू सो मच रज़िया। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। इहे क्राफ्ट्स जेके हूंदा आहिनि थेरापी अथव। तव्हां क्राफ्ट ठाहींदा रहंदो, तव्हां बिज़ी रहंदो त तव्हांखे इलाही इन जो जेको आहे फ़ाइदो थींदो, तव्हांखे ज़हनी सुकून मिलंदो, इंसानु रिलैक्स थी वेंदो आहे। अच्छा ॾिसो, ही 2 पीसिस ॻंढण खां पोइ हिननि में अलाए छो थोरो डिफरेंस अची वियो आहे, त उहो मां हिन जो डिफरेंस जेको आहे उहो कटे सिधो थी कयां। सो हाणे ही बिल्कुलु सिधो थी वियो। सभिनी खां पहिरियों असां हिनखे इहो जेको आहे पटियूं चिमड़ाइण जी कोशिशि कंदासीं। पासे खां पहिरियों मां हिनखे ग्लू हणी थी वञा ऐं पोइ हुन सां गॾु गॾु असां पटी चिमड़ाईंदासीं। कंहिं बि हिकिड़े साइड खां शुरू कयो, छो त चौधारी लॻाइणी आहे, जितां बि शुरू कयो सही आहे। ठीकु आहे। सो फ़िलहालु मां अध खे थी हणां, छो त इहे पटियूं जेके मां कटियूं आहिनि इहे पूरे ते पूरियूं न ईंदियूं, त जेतिरे ते बि ईंदियूं पहिरियों उनखे कंप्लीट कंदासीं, पोइ बाक़ी हिसो। हितां खां मां ग्लू हणणु शुरू कयां ऐं हिनखे ईअं सिधी सरफेस ते रखी हिन सां गॾु हीअं चिमड़ाईंदा वञो। थोरो दॿायो हथ सां, 2 मिंट वेट बि करिणो पवंदो, काई ॻाल्हि न आहे। ऐं जेकॾहिं हॉट ग्लू हुजे, ग्लू गन, त उहा बेस्ट आहे। उहा बि फ़ौरन चिमड़ी वेंदी आहे, हिन खां वधीक जल्दी चिमड़ंदी आहे। सो अहिड़े तरीक़े सां असां हिनखे ॿियो पीस बि चिमड़ाए वेंदासीं ऐं जेतिरो हिन जो खुटल हिसो हूंदो उहो आख़िर में वरी उहो कटे असां उहो बि हिन सां चिमड़ाईंदासीं। ठीकु आहे। सो हाणे बाक़ी हिसे खे मां ग्लू थी हणां। ॾिसो जेको रहियल पार्ट आहे उनखे ग्लू हणी मां हीअ जेका हिन जी ट्रे आहे न, इहा फस्ट टाइम थी ठाहियां, मां पहिरियों कोन ठाही आहे, पर मूंखे ख़बर आहे त इहा केॾी प्यारी लॻंदी, छो त मुंहिंजो इमेजिनेशन जेको हूंदो आहे हमेशह इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे। मां शयूं जेके सोचींदी आहियां त मूंखे नज़र ईंदियूं आहिनि, ईअं सम्झो त मूंखे पहिरियों खां ई नज़र थो अचे त केॾो प्यारो प्रोजेक्ट ठहण वारो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त हीउ पाठो आहे जेको असां हिन में हणूं पिया, त जेकॾहिं हिन में थोरो घणो घटि वधि बि थी वियो त असां पोइ हुनखे कटे सिधो बि करे सघूं था, ट्रिम बि करे सघूं था। हिकिड़ो आसान मटीरियल आहे इस्तेमालु करण जे लाइ।
ॾाढी ज़बरदस्त शइ ठही रही आहे। हिते हिन में ॾिसो ही ॻंढ आहे, का ॻाल्हि न, इहो हिते ई हुजे, हिनखे असां पोइ आख़िर में फिक्स कंदासीं। हाणे बसि 2 मिंट असांखे हिनखे एतिरो ॾियणो आहे बसि टाइम, जो ही चङी तरह सां हिन में ॼमी वञे। उनखां पोइ अॻिलो मरहलो हिन ते शुरू कंदासीं। ऐं हीउ ॾिसो हेतिरो खुटो आहे पीस, त इहो एतिरो पीस जेको आहे मां कटे करे हिन में अलॻि सां हणां थी। हिन मटीरियल में इहो ई मज़ो हूंदो आहे, तव्हां जीअं चाहियो हिन जो इस्तेमालु कयो, कोई मसइलो ई न आहे। बसि हीउ ॾिसो मां टुकड़ो कटियो आहे हिकिड़ो, उहो हिते असां हिनखे फिक्स था कयूं। जेतिरो वधियलु हूंदो उहो मां हिन जो हटाए छॾींदा। बसि थोरो सब्र, ऐं मां पहिरीं बि चयो त जेतिरो सब्र सां ऐं आस्ते आस्ते आराम सां कमु कंदो न, ओतिरो तव्हांजो परफेक्ट उहो जेका बि शइ हूंदी उहा ठहंदी। तकड़ में अफ़रा तफ़रीअ में कमु बिगड़जंदो आहे, संवरजंदो न आहे। ऐं हाणे इहे जेके 2 ॻंढ आहिनि हिन जा, उनखे असां छा कंदासीं, हिकिड़ा ही ॻंढ आहिनि जेका नओं हिन में मां पीस हयो आहे, ऐं हिकिड़ो पहिरियों वारो ॻंढ आहे, हिनखे कयूं था असां फाड़े पीसिस, त असां वटि अची वेंदो हे ब्राउन पेपर। ठीकु आहे, सो इहो ब्राउन पेपर जेको आहे असां हिन में पैच हणंदासीं, चती हणंदासीं ब्राउन पेपर जी, त जीअं ॻंढिजी वञे। मां हिन पासे वारो ही थोरो कागज़ जो पीस खयो आहे ब्राउन, उन ते ग्लू हई आहे, इहो तव्हांखे ॾेखारियां। त जेको पहिरियों वारो ॻंढ हुयो ही वारो, हिन ते हीअं असां पेपर जी चती हणी हिनखे चिंबड़ाईंदासीं, पेपर जो पैच। ठीकु आहे, हीअं ॾिसो। तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी जेके बि हिन महिल मौजूदु आहियो, ॾिसो पिया हीअ वीडियो। थैंक यू सो मच अचण जे लाइ मुंहिंजे हिन पेज ते, ऐं एतिरो इम्पोर्टेंस ॾियण जे लाइ। सो प्लीज़ हीअ वीडियो शेयर बि कयो, हिन महिल लाइव शेयर करे सघो था, ऑप्शन आहे हुन में, त इहो तव्हांजी सपोर्ट थींदी मुंहिंजे लाइ। ऐं इहो मां चाहींदमि त सिंधीअ में अहिड़ो कमु कोई नथो करे, इन लाइ मूंखे तव्हां वटां क़दुरदानी हर हाल में खपे थी। ठीकु आहे न, सो जीअं हौसला अफ़ज़ाई थिए। ॿियो त हाणे हितां मूंखे छा मिलंदो, पर मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी त हा मां पंहिंजे माण्हुनि लाइ जेको कयां पई उहो सभु कुझु थिए पियो। ऐं मां इहो बि पहिरियों बि चई चुकी आहियां त अगरि केरु उर्दू स्पीकिंग हुजे त उर्दू में बि कमेंट करे था सघो, मां उर्दू जो जवाबु उर्दू में ॾींदमि। हाणे हीअ ॾिसो, हीअ जेके असां पैचिस हयासीं, इहे वधियल हिसा कटे था छॾियूं। ठीकु आहे, वधियल पाठा कटे छॾिया, ऐं असांजो ॿाहिरां हिननि में जेको पैच लॻी सिधो थियो। हाणे जेको आहे असांखे, जेको मां ग्रीन सुतली सिलेक्ट कई, इहा ई ग्रीन सुतली मां हिन में चौधारी रैप करे वेंदमि। ठीकु आहे, इहा मां इन लाइ सिलेक्ट कई त हिनखे मूंखे ॿाहिरां ग्रीन सां रैप करिणो आहे, त जीअं इहे मल्टी कलर दॿा असां हिन में रखूं त उहे ॾाढा सुहिणा लॻनि। सो कंहिं बि हिकिड़े हंधा शुरू कंदासीं, पूरी चौधारी हिकिड़ी लाइन असां ग्लू जी हणी था वञूं। ॾिसो, पहिरियों बेस, ॾाढो प्यारो कमु आहे, ॾाढो आसानु आहे, ऐं हीअ त अञा इब्तिदा आहे। जॾहिं प्रोजेक्ट फाइनल थी वेंदो तव्हां जो लॻंदो। ठीकु आहे, सो फ़िलहालु असां कयूं था शुरू। ऐं सुतली खुटंदी लॻे थो, ऐं मूंखे ॿी खणी अचणी पवंदी। ख़ैर उहो मूं वटि जाम पई आहे, उहो मूं वटि मसइलो न हूंदो आहे। सो असां हिनखे कयूं था रैप करणु शुरू। बिल्कुलु किनारे सां मिलाए असां हिनखे हणंदासीं, त उन में जेके हिन में ॻंढ हुया न उहे बि ढकिजी वेंदा, नज़र कोन ईंदा, ऐं सुहिणे नमूने कवर थी वेंदो आहे। बसि थोरी सब्र जी हिन में ज़रूरत आहे, छो त जेतिरो सब्र सां ऐं सुकून सां कमु कबो ओतिरो परफेक्ट थींदो कमु। ऐं इहो मां पहिरीं बि बार बार चई चुकी आहियां त हीअ सुतली या ॿोरी जेको आहे हिकिड़ो बहितरीनु मटीरियल हूंदो आहे, चिंबड़ण में ॾाढो माना मज़े सां चिंबड़ी वेंदो आहे, छो त हिन में भुज आहिनि, रूआ आहिनि। ईअं हाणे असां हिनखे चौधारी रैप करे वेंदासीं। सॼो जेको बि आउटसाइड वारो पार्ट आहे हिन जो, उहो असांखे हिन में वेड़े छॾिणो आहे सॼो।
सूतलीअ में थोरी घणी अगरि विथियूं थियनि उनखे हथ सां दॿाइणो आहे। तो हाणे हिनखे असां हणंदासीं काफ़ी सारी ग्लू, छो त बेस ठही वई आहे। हाणे कंटिन्यू कमु करिणो आहे हिन ते। HW बाज़ार शायदि इहो ई लिखियलु आहे, छो त मां थोरो परे परे खां थी पढ़ां। सो बहरहाल तव्हां सभिनीनि जा कुर्ब आहिनि ऐं मां इलाही ख़ुशि थी थियां ऐं मां इलाही थैंकफुल आहियां तव्हांजी जिन जॉइन कयो आहे। शेयर कयो त जीअं घणे खां घणा माण्हू हिनखे ॾिसी सघनि, छो त एप्रिसिएशन त खपे थी न। बहरहाल ॿियो कुझु मिले न मिले, शाबाश त घुरिजे थी न। त मां चाहींदमि त तव्हां हिनखे शेयर कयो त जीअं उहो सिलसिलो घटि में घटि शुरू थी वञे एप्रिसिएशन जो। मूंखे लॻो त हिन ते ॾाढो टाइम लॻंदो, इन करे मां हिन खे टे खे जेको सुभाणे लाइ पई छॾियां, पर हे त कमु थी वियो अॼु में ई। इनशाला बाक़ी थोरी देरि में ई हे असांजो प्रोजेक्ट जेको आहे बिल्कुलु रेडी थी वेंदो। ऐं मां पहिरीं बि चयो त हिन ग्लू में अगरि हथ ख़राबु थियनि त को मसइलो न आहे। जीअं ई असां हथ धोईंदासीं न ऐं मेटींदासीं हिनखे त मरोड़ियूं थी इहो ग्लू जेका आहे उहा लही वेंदी आहे। सो हीअ असांजी सुतली थिए थी ख़तमु। त मां सेम हिन जहिड़ो ॿियो शेड खणी अचां, छो त मूं वटि हिते बॉक्स में हिकिड़ो ई इहो ढेरो पियो हो। हीउ ॾिसो हेतिरो हिसो हिन जो रैप थी वियो आहे ऐं बाक़ी बि रैप करिणो आहे। सो हिकिड़ो मिंट प्लीज़, मां मिंट में खणी थी अचां ॿियो ढेरो। मां अची वियमि। मूं वटि इलाही सारियूं शयूं इहे स्टॉक में हूंदियूं आहिनि, छो त जॾहिं कमु करण जो जुनून हुजे न माण्हू खे त उनजो सामान खुटंदो न आहे। अली हैदर ख़ान मलगाणी, फाइनली मां कमेंट्स जा जवाबु ज़रूरु ॾींदमि, तव्हांखे यकीनन रिस्पॉन्स मिलंदो, छो त हिन महिल मुंहिंजो सॼो ध्यानु कम ॾांहुं आहे त हितां कम तां मां ध्यानु हटाए नथी सघां। ठीकु आहे, सो हिनखे रैप करे वठूं प्रॉपरली। ऐं काफ़ी सारे एरिया में ग्लू हणण जो इहो आहे फ़ाइदो जो तव्हां जल्दी जल्दी हिनखे वेड़ींदा वेंदो। सिर्फ़ु हेठि जेको तरे वारो पार्ट आहे उनखे असांखे थोरो केयरफुली वेड़णो आहे, त जीअं तरो हिन जो कोशिशि कयूं त घणे खां घणो कवर थी वञे ऐं नज़र न अचे। सो हाणे बाक़ी रहियल हिसे ते ग्लू था हणूं ऐं हिनखे बि वेड़े पूरो कंदासीं। ऐं मां जीअं शुरू में चयो न, तव्हां ॾिसंदव तव्हांखे ॾाढो वणंदो, तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी। सो अञा त ही हिन जी शुरूआत आहे, अञा ही कंप्लीट थियण में टाइम आहे थोरो। थोरो थोरो हथ सां दॿाइणो आहे, बाक़ी टाइम घणो न लॻंदो। असां नंढा हूंदासीं त हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायो त असांखे ग्लू वग़ैरह अहिड़ी का दस्तियाब न हूंदी त असां लही ठाहींदा हुआसीं। ॿियो वणनि में जेका खोर थींदी न, उहो असांजा भाइर या कोई बि छोकिरा ॻोठ जा वण मां खोर लाहे अची आणे ॾींदा, पोइ उनखे पाणी में पिसाए रखंदा हुआसीं ऐं पोइ असां उन मां पंहिंजो जेको बि कमु हूंदो उहो कंदा हुआसीं। सो हिन ज़माने में ॾाढियूं सहूलियतूं आहिनि माशाल्लाह, हर शइ हर मटीरियल अवेलेबल आहे। बसि ठाहिण वारे खे शौक़ु हुजे, सामान जी त का कमी ई कान्हे का। असां वटि कुझु सहूलियत न हूंदी पोइ बि असां लॻा पिया हूंदा हुआसीं।
सो मां इंतहाई ख़ुशि थी थियां ऐं इंतहाई एक्साइटेड आहियां। ॾिसो ही सॼा कम अगरि मां पहिरियों खां करे रखां त पोइ तव्हां सां छा शेयर कयां, इन करे कुझु त अहिड़ो बि हूंदो न जेको मां तव्हांजे साम्हूं ठाहियां। सो पेंट करे रखिणो मजबूरी, छो त उहो सुकंदो त मां हुन ते कमु कंदमि। सो हाणे हुन जे मथां जेके मां बो ऐं बटण हया आहिनि उहे सुकनि पिया, उहो रेडी थी वेंदो जेसिताईं असांजो हे कंप्लीट थींदो। ऐं हिन जो जेको आख़िरी वकड़ हूंदो उहो असां हणंदासीं बिल्कुलु हिन जे एज ते, हिन किनारे जे मथां। सो हाणे मां हिन खे मथां ग्लू पई हणां छो त आख़िरी उन जो टाइम अची वियो आहे।